नाज़रीन, कंडियारे में जैकमाबाद वासी नौजवान शफ़क़त उमरानी की आज़ादी इंसाफ़ लाइ सियासी समाजी अॻवान पारां एहतजाजी रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल रज़ाक आगरू जी हिन रिपोर्ट। नाज़रीन, नौजवान शफ़क़त उमरानी जे क़ैद खे 5 साल गुज़री विया आहिनि। उन्हनि जो केस बि न हली रहियो आहे। इन बाबति जेको आहे सियासी समाजी शख़्सियतुनि जेको आहे सो एहतजाज कयो आहे। अचो त हुननि खां पुछूं त हिन बारे में हुननि जो छा चवणु आहे। आला इदारनि खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां या घुर था कयूं त साईं आला सतही जांच करे उनखे जेको आहे बेगुनाह जेको 5 सालनि खां जंहिंखे इहो बि इख़्तियार न आहे त हू कोर्ट में अची सघे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मुसलसिल सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में 5 महीना साल मुख़्तलिफ़ जेलनि में जेको आहे हुनखे उछलायो थो पियो वञे। आख़िर उहो हिकिड़ो सियासी समाजी शख़्सियत आहे जेकम बाजा हुन ॾोह कहिड़ो कयो आहे जो बेॾोह क़त्ल जे कूड़ी एफआईआर में हुनखे बंदि कयो वियो आहे। मुतालबो था कयूं त उन जो केस हलायो वञे ऐं सित ते जांच कई वञे त जीअं उन मज़लूम सां इंसाफ़ कयो वञे। एडवोकेट शफ़क़त उमरानी जे लाइ हर शहर में कढी थी वञे पई। अॼु असांखे अफ़सोस आहे इन ॻाल्हि ते त सियासी समाजी वर्करनि खां पूरी सिंध मूं हिकु ताक़तवर क़ुवतुनि जे थ्रू अहिड़ियूं इंतकामा कार्रवायूं अफ़सोस जो उहो अमल आहे। ऐं असां इन जी पुरज़ोर मुज़म्मत था कयूं। असांजी घुर ऐं अपील आहे, मांग आहे चीफ जस्टिस खां, हाई कोर्टनि खां त हिन शफ़क़त जो जेको केस आहे उहो ट्रायल केस अंदरूं हलायो वञे ऐं उनखे इंसाफ़ ॾिनो वञे। मासूम जेको शफ़क़त भाउ खे बेगुनाह 5 साल क़ैद कयो पियो वञे ऐं मुसलसल हुनखे अज़ियतुनि जो शिकार कयो पियो वञे। असां अदलिया खां अपील था कयूं हिन जो फिलफोर नोटिस वञणु खपे। एहतजाज कंदड़नि जा वीचार तव्हां ॿुधा, जिन चयो त सियासी समाजी शख़्सियत वकील शफ़क़त उमरानी खे फिलफोर आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन अब्दुल वहीद चन्ने सां गॾु अब्दुल रज़ाक गांगरो, धरती टीवी।